नाज़रीन, घोटकी वेझो ताईं डॉक्टर मुबैना तौर ते अगवा थी वियो आहे। संदसि मोटरसाइकिल कमंद जे फ़सल मां हथ कई वई आहे। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे एहसान कलवर। जी एहसान, तफ़सीलनि खां आगाह कजो। घोटकी जो मौलो आहे रेमूवाली जो रहवासी आहे अताई डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा चन्नो, जेको पंहिंजी क्लिनिक हुई हुनजी गुनिया पुल वारे इलाइक़े में क्लिनिक तां वापसि पंहिंजे घर अची रहियो त नामालूम हथियारबंद हुनखे रस्ते मां ई अगवा करे विया आहिनि। जंहिंजी जेका मोटरसाइकिल आहे उहा कचो बिंडी थाणे जी हद आहे गुनिया पुल वेझो कमंद जे फसल मां मोटरसाइकिल हथ आई आहे। उन खां पोइ जेको मुगवी आहे गुलाम मुस्तफ़ा चन्नो, उन्हनि जे वारसनि खे इहो इतलाह ॾिनो वियो। वारसनि पारां घोटकी ए सेक्शन थाणे ऐं कचो बिंडी थाणे ते NC दाख़िल कराई वई आहे। जंहिंखां पोइ अगवा वारे वाक़े खां पोइ मुगवी जा वारस ऐं कचो बिंडी पुलिस हथियारबंदनि जे पेरनि जे पुठियां कचे वारे तरफ़ रवानी थी वई आहे। आख़िरी इतलाहनि ताईं मुगवी जी बाज़ियाबी अमल में न अची सघी आहे, न ई वरी हथियारबंदनि जो को पतो पइजी सघियो आहे। जी एहसान, अवां जी महिरबानी।